बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियूं सां गॾु मां आहियां शौकत ज़रदारी। नाज़रीन, हिकु पासे असां ॾिसूं था त पाकिस्तानी मीडिया में हुकूमत सां रिलेटेड हर मामले खे तमामु घणो माइलेज ॾिनी वञे थी, त ॿिए पासे अवाम सां जुड़ियल जेके मसइला आहिनि उहे बदकिस्मती सां असेंबलियुनि में बि तमामु घटि डिस्कस थींदा नज़र अचनि पिया। हता की हिन हुकूमत जो आख़िरी साल आहे ऐं हमेशह जेको माज़ी रहियो आहे, जेको ट्रेंड रहियो आहे हुकूमतनि जो, उन में जॾहिं बि इलेक्शन वेझो ईंदो आहे त उते अवाम खे वधि मां वधि टाइम ॾिनो वेंदो आहे, असेंबलियुनि में बि, ऑफिसनि में बि, वज़ीरनि वटि बि, MPAs वटि बि, MNAs वटि बि। पर हिन भेरे ख़बर न आहे छो या त चूंडियल नुमाइंदा एतिरो पुरुमीद आहिनि त ईंदड़ इलेक्शन में वरी इहा आवाम उन्हनि खे सिलेक्ट कंदी, या वरी जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे शायदि ॿियनि मशगलनि में मसरूफ़ आहिनि। इन सॼे पैरामीटर में अॼु की असांजी डिस्कशन घुमंदी ऐं हिन में कुझु अहम इशूज़ बि असां पंहिंजी डिस्कशन में आणींदासीं जेके सिंध जा अहम मसइला आहिनि। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे नुसरत सहर अब्बासी साहिबा, जेके MPA आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जूं, ऐं उन सां गॾु गॾु वेठल आहिनि साईं तैमूर टालपुर साहब, जेके MPA आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खां। ॾिसो, तव्हांखे वेलकम चवंदासीं। तैमूर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। इन खां अॻु में जो असां अवाम जे मसइलनि जी ॻाल्हि कयूं, कुझु गुज़िरियल 1-2 ॾींहंनि में कुझु मसइला अहिड़ा बि अची विया आहिनि जेके विदिन द MPAs या MPA वर्सिस मिनिस्टर हलनि पिया। नुसरत, तव्हां बि असेंबली में वेठा आहियो ऐं तव्हां जॾहिं डॉक्टरनि जो मसइलो खयो त उन ते डॉक्टर सगीर साहब जेके आहिनि उहे तमामु घणो कावड़जी पिया हुया त छा पियूं कनि असांजियूं असेंबलियूं? का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, अवाम कंहिंखे था ॾे? वॾी महिरबानी शौकत। सही इशू खणी वेठा आहियो। हक़ीक़त आहे त असल में असेंबलीज़ हूंदियूं आहिनि, ख़ासि तौर पे जॾहिं जमहूरियत हुजे त पोइ असेंबलीज़ खां इहा तवक़ा कई वेंदी आहे त हाणे असेंबलीज़ में आवाम जे इशूज़ ते कमु थींदो, लेजिस्लेशन थींदी, वधि खां वधि इशूज़ ते कमु थींदो, अहिड़ा बिल पास कया वेंदा, अहिड़ा कानून ईंदा जेके आवाम खे रिलीफ पुॼाईंदा ऐं आवाम जेका आहे उन जमहूरियत खां फ़ाइदो खणंदी। पर हाणे अॼुकल्ह जेका हालत असां असेंबली में ॾिसूं था, आवाम मीडिया हाणे लाइव ॾेखारे थी हर शइ, इन करे लिकल त का शइ आहे कोन। जेकॾहिं असां हिन महिल बि वेही कूड़ ॻाल्हायूं त उहो हिकिड़ो ग़लति ॻाल्हि थी वेंदी। हक़ीक़त इहा आहे त हाणे असेंबलीज़ में जॾहिं सच ॻाल्हाइजे त उहो चयो वेंदो आहे त तव्हां पॉइंट स्कोरिंग था कयो, तव्हीं मीडिया खे ॾिसी को अलाए अहिड़ो तव्हां दुनिया खे ॿुधाइण था चाहियो। ॾिसो, असां उते एॾे अवामनि जी जेका सिंधी अवाम आहे असांजी, उहा हिकिड़ी उमेद रखी असांखे उते विहारे वेठी आहे। जनरल सीट वारा हुजनि या रिज़र्व सीट वारा हुजनि या मिनोरिटी वारा हुजनि, जेके बि हिते सीट ते माण्हू या असेंबलीज़ में मेंबर्स वेठा आहिनि या फीमेल मेंबर्स आहिनि, उहे हिकिड़ी उमेदूं आहिनि तमामु पंहिंजे पंहिंजे कंस्टिट्यूंसीज़ जे हवाले सां पंहिंजे माण्हुनि जी। हाणे उते वेही जेकॾहिं असां उहे ॻाल्हियूं, उहे झगड़ा, उहे जेके पाण में मसइला आहिनि उन्हनि खे असां जेकॾहिं फ्लोर ते खणी अचूं, उहो हिकिड़ो अवाम सां बि ज़ुल्म आहे। ऐं उहो इहो आहे त जेकॾहिं उन मेंबर खे का शिकायत आहे, का तकलीफ़ आहे, इट मीन्स त उन मेंबर खे एतिरी इम्पोर्टेंस न ॾिनी वई पार्टी जी मीटिंग्स में, या मीटिंग्स थियनि सी नथियूं। सो इहा ॻाल्हि जॾहिं असेंबली जे फ्लोर थी अची वञे त उहा पब्लिक थी वई, आई त पब्लिक थी वई। सो अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं अचनि ऐं कलाक ताईं उहे ॻाल्हियुनि ते डिस्कशन थिए, लेजिस्लेशन न थिए, अवाम जे इशूज़ खे पोइते करे चयो वञे त हे फलाणो बि जेको ॻाल्हाए थो सर पॉइंट स्कोरिंग था कनि, पंहिंजो वक़्तु यादि कनि, जॾहिं पंहिंजे वक़्त में हिननि खे ईअं थींदो। हाणे अहिड़ी हालातूं जॾहिं असेंबलीज़ में थियनि, लखें रुपया ख़र्च था थियनि शौकत, लखें रुपया असांजो TADA ठहे थो, उहो TADA अवाम जो पैसो आहे, अवाम पंहिंजा टैक्स ॾेई असांखे फैसिलिएट थो करे त हिते वेहो, असांजे लाइ को चङा ॻाल्हायो, चङा कम कयो। पर जॾहिं असां ॻाल्हाइण था चाहियूं त असांखे चवनि था पॉइंट स्कोरिंग आहे। वरी जेको मेंबर पंहिंजे कंहिं ज़ाती मसइलो आहे या पंहिंजी पार्टी जो आहे त उन खे वरी ॿिए हवाले सां ज़दोकोब थो कयो वञे। बेसिकली तव्हांजी पार्टी सिंध में हिकु मेन स्ट्रीम पार्टी आहे जंहिंमें जेका हिन वक़्तु हुकूमत में मेजॉरिटी में मौजूदु आहे, बट विदिन योर पार्टी बि जेके MPA दोस्त असां सां मिलनि था तव्हां जहिड़ा, उहे शिकायतूं कंदा रहंदा आहिनि। ऐं नाला कोन खणंदुसि, भला इहो छो, इहा फ्रस्ट्रेशन छो पैदा थी आहे? ऐं हिन वक़्तु जॾहिं की इलेक्शन वेझो आहे, माण्हुनि वटि हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज वञणु घुरिजे पार्टी जो, उते जॾहिं चूंडियल नुमाइंदा पाण में ई अटकियल नज़र ईंदा त पोइ माण्हुनि वटि कहिड़ो मैसेज वेंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। महिरबानी शौकत साहब। एक्चुअली हे जेको तव्हां ॻाल्हि कयो पिया, पीपल्स पार्टी हुकूमत जी जेका सॼे पाकिस्तान में आहे, ऐं पीपल्स पार्टी हुकूमत उहा, उन सां गॾु फंक्शनल लीग जी बि इहा गवर्नमेंट आहे, MQM जी बि इहा गवर्नमेंट आहे, ANP जी बि इहा गवर्नमेंट आहे। दिस इज़ द गवर्नमेंट ऑफ द पीपल। ऐं इन में हिकु वॾो तव्हांखे निशानदेही ट्रू डेमोक्रेसी नज़र अचे थी
आम असेंबलीज़ में इहो घटि थींदो हो तो को मेंबर पंहिंजी शिकायतूं खणी अचे या को मेंबर पाण में क्लैश कनि, इहो रखियो वेंदो हो आउट ऑफ द डोर, आउट ऑफ द असेंबली लाइ। इहो जमूरियत आहे। इन जमूरियत असांखे इहा ताक़त ॾिनी आहे, इन जमूरियत जी इजाज़त सां माण्हू पंहिंजा सभु इशूज़ ओपनली फ्लोर ते आणनि पिया। जेसि ताईं ॻाल्हि तव्हां कई इन फाइनल ईयर जी, असांजो छो त फाइनल ईयर आहे इलेक्शन खां पहिरीं, इन में असांखे स्कीमूं मिलियूं आहिनि। पीपल्स पार्टी अनगिनत अपॉर्चुनिटीज़ ॾिनियूं आहिनि, चाहे उहे हुजनि लैंडलेस हारीज़ खे ज़मीनूं ॾियणु। मूंखे न यादि पोइ 25 सालनि में कॾहिं अहिड़ो अमल थियो हुजे। असांखे हर ज़िले में हर तालुके में सवें घर मिलिया आहिनि जेके असां हक़ीक़त जी बुनियाद ते, इन करे न त फ़लाणो पीपल्स पार्टी जो आहे या फ़लाणो MQM जो आहे या कंहिं ॿिए जो आहे, असां उहे घर डिस्ट्रीब्यूट कया आहिनि उन्हनि माण्हुनि खे जेके उन जा लाइक़ आहिनि, जेके उन असांजी कैटेगरी में फिट अचनि था, ग़ुरबत जी हिकिड़ी कैटेगरी में। इहा असांजी गवर्नमेंट आहे जंहिं लखे नौकरियूं मेरिट ते ॾिनियूं आहिनि सॼे सिंध में। पोइ टेनियर या उन खां पोइ टेनियर खे बि ॾिसो त एॾियूं नौकरियूं कॾहिं बि असां न विरहायूं। हाणे ॻाल्हि अचे थी इलेक्शन जी, असांखे स्कीम बि मिलनि पियूं, घटि वधि हर कंहिंखे एडजस्ट कयो पियो वञे, असांखे नौकरियूं मेरिट ते मिलनि पियूं। हाणे जे अचे थी ॻाल्हि मेंबर्स जी, त हाणे इलेक्शन खटणु को असांजी पार्टी जो सिंपली ज़िमेदारी न आहे, इहा ज़िमेदारी आहे तव्हांजे MP जी ऐं तव्हांजे MNA जी। जे मां या नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर साहिबु असां पंहिंजे तकनि में वेठा आहियूं, असां उन्हनि खे हर शइ प्रोवाइड कयूं पिया। जे असां सां ज़्यादती थिए पई या कंहिं बि जाइ ते कमी पेशी थिए पई त असां उन्हनि लाइ आवाज़ु खणूं पिया, हर ऐवान में असां ॻाल्हायूं पिया। असां इहे सभु मैटर्स पंहिंजे मिनिस्टर्स वटि वठी पिया वञूं, पंहिंजे CM वटि वठी पिया वञूं। जे कंहिंजो कमु थिए थो 100 बिस्मिल्लाह, हो शुक्रगुज़ार आहे पार्टी जो, पीपल्स पार्टी जो। जंहिंजो कमु नथो थिए त बि उन जा नुमाइंदा उन कम लाइ रड़ कनि था। दिस इज़ डेमोक्रेसी साईं। सही। ऐं हाणे जेको खट या हार थींदी उहो मां सम्झां थो 60% बेस कंदी कैंडिडेट जे मथां ऐं बाक़ी वञी पार्टी ते ऐं पार्टी जी पॉलिसीज़ ते, छो त असांखे फ्री हैंड मिलियो आहे, असां पंहिंजा कमकार कया आहिनि। जे हाणे असां फेल कयूं था त पोइ हाणे असांजी पंहिंजी इहे कमज़ोरियूं। ठीकु, नुसरत साईं चवंदा ही ट्रू डेमोक्रेसी आहे जंहिंमें तक़रीबन सभई पार्टियूं असांखे पंहिंजो इतिहाद में नज़र अचनि थियूं। तव्हां बि इतिहाद में आहियो, पर हिकिड़ो तिखो सवाल इहो आहे, डोंट यू थिंक कि अपोजिशन न हुजण जे करे काफ़ी माण्हू वीचारा रुली विया आहिनि, बोट सतायल अञा ताईं पाणी जे इर्द गिर्द रही रहिया आहिनि, उते सही तरीक़े सां इमदाद कोन पहुती आहे, लोड शेडिंग जो मसइलो अञा ताईं ख़तमु न थियो आहे। साईं त चयो मेरिट ते, पर हिते साईं जा पंहिंजा माण्हू अची चवंदा साईं 2-3 जे सिफ़ारिशी लॻाए छॾियासीं त इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे। सो इन खे तव्हां कीअं मतिलबु इनखे एक्सप्लेन कंदो? डू यू एग्री कि साईं जेका ॻाल्हि कई त वाक़ई हिकु ट्रू डेमोक्रेसी आहे ऐं माण्हू ख़ुशि आहिनि ॾाढा? नॉट 100%। छो जो हिन महिल जेके हालात आहिनि उन्हनि खे ॾिसंदे त मां इहो चवंदमि त इहो त सिधो सौ कूड़ थींदो। जेको आहे हिकिड़ी जेका हक़ीक़त आहे उहा त अवाम जे अॻियां आहे बि ऐं बयानु बि करिणो खपे। हिन महिल ट्रू डेमोक्रेसी कंहिं हवाले सां आहे? ट्रू डेमोक्रेसी इहा आहे जो तव्हांजे लाइ को एहतजाज करे, डेमोक्रेसी इहा आहे न त पंहिंजे हक़ जे लाइ ॿाहिरि निकिरो ऐं रड़ कयो, ॿुधायो त मूंसां ज़ुल्म थो थिए, मुंहिंजो इहो मुतालबो पूरो कयो या मुंहिंजो। त जेकॾहिं उहो ॿाहिरि अचे थो त पोइ डेमोक्रेसी इन खे चइबो आहे त उन ते डंडा हणजनि, उन्हनि खे शैलिंग कजे, उन्हनि जी बेहुरमती कजे। जेका टियोंडी लेडी हेल्थ वर्कर्स जी, दिस वॉज नॉट फर्स्ट टाइम, इहो लेडी हेल्थ वर्कर्स सां इन खां अॻु में बि थियो आहे। ऐं एतिरो जेको मां विटनेस आई एम द आई विटनेस, मां उन्हनि माइनि खे ॾिठो जेके उन्हनि सां खून उन्हनि जो वहे पियो, ऐं जेके 2 ॻोहा वारियूं प्रेगनेंट ख़वातीन हुयूं जिन्हनि जा हमल बि ज़ाया थी विया। इहा डेमोक्रेसी न आहे, इन खे डेमोक्रेसी न चइजे। ॿियो इहो चवणु त एतिरा मसइला, हाणे जेकॾहिं एतिरा मसइला आहिनि त पोइ तैमूर साहिबु ॿुधाए मूंखे त हिन महिल KN शाह में जेका हालत आहे, पाणीअ जी उते बीठो आहे पाणी, टंडो अलायार में छा हालत आहे, मुख़्तलिफ़ जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि उते हिन महिल ताईं फ्लड जे हवाले सां। ऐं कल्ह ई हिकिड़ी रिपोर्ट लॉन्च थी आहे, हिकिड़ी NGO एक्सफेम जे जेके 25 लख हिन महिल ताईं जेके फ्लड इफेक्टीज़ आहिनि उन्हनि जी हालत बेइंतिहा ख़राबु आहे। ॾिसो उन जी बि आई आहे। वॉच डॉग जे हवाले सां असां जेके आहियूं ब्लैक लिस्ट थी चुका आहियूं। हाणे इहे हालात करप्शन जे हवाले सां असां टॉप ते अची चुका आहियूं। इशूज़ एॾा आहिनि पंहिंजे सिंध में, तव्हांजे हवाले सां ॾिस हेल्थ जो ॾिसो त तबाही
एजुकेशन जी हिन महिल टॉप प्रायोरिटी आहे त हिते असांजे सिंध में एजुकेशन एमरजेंसी लॻणी खपे जेको हिन महिल ताईं 40 ॾींहं थी विया आहिनि असांजी यूनिवर्सिटियूं बंदि पयूं आहिनि असांजा शागिर्द रोडनि ते आहिनि असांजी जेके असाजा जेका क्रीम चई वेंदी आहे प्रोफेशन जेको चइबो आहे असांजी सोसाइटी जो उन्हनि खे ज़लील थो कयो वञे ख़वातीन जेका आहे उनखे हैरास करे उन्हनि ते रेड थो कयो वञे उन्हनि जे ख़िलाफ़ FIR दर्ज थी कई वञे सिर्फ़ु हिकिड़ी पर्सनैलिटी जे करे मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो शौकत जंहिंजे ख़िलाफ़ VC जे ख़िलाफ़ आहे न इहा सॼी प्रोटेस्ट हिकिड़े VC जे ख़िलाफ़ दे आर सेइंग के ही इज़ करप्ट भला जेकॾहिं उहो करप्ट न बि आहे चऊं न अदा त जेकॾहिं ही इज़ करप्ट मैन त पोइ पूरो सिंध जी यूनिवर्सिटियूं तव्हां शाह लतीफ़ खणो तव्हां मैराण खणो तव्हां पंहिंजी सिंध यूनिवर्सिटी खणो तव्हां एग्रीकल्चर यूनिवर्सिटी खणो जेकॾहिं तमामु यूनिवर्सिटी जा शागिर्द उन्हनि जा उसातिज़ा जॾहिं एहतजाज ते वेठा आहिनि ऐं उहो तालीम बंदि कयूं वेठा आहिनि ऐं हिकिड़े कॉज़ जे करे त मूंखे ॿुधायो हिन महिल त पोइ असांजी सिंध जी तालीम ख़तमु थी थिए सिंध जो एजुकेशन मिनिस्टर छा थो करे डेमोक्रेसी इहो सवाल तैमूर टालपुर साहब तव्हां खां पुटु न पे करणु चाहियो पर हाणे ॻाल्हि आई आहे तव्हांजे एजुकेशन मिनिस्टर तव्हांजे ख़िलाफ़ तव्हांजे वालिद साहिब जे ख़िलाफ़ या आई एम नॉट श्योर अबाउट योर फादर बट तव्हांजे ख़िलाफ़ स्पेशली हुननि गुथा लफ़्ज़ यंग MPs जे ख़िलाफ़ ऐं इन खां अॻु में बि मूंखे यादि आहे त हुननि चयो त कुझु ॿार अची विया आहिनि असेंबली में जिते निसार खोड़ो साहिब चयो दे आर इलेक्टेड ऑनरेबल मेंबर्स फ्यू डेज़ बैक और फ्यू मंथ्स बैक हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त तव्हां जिते इहो पंहिंजो हिकिड़ो पर्सनल इशू आंदो त साईं पीर मज़र इहो चयो त केॾो न सुठो हुजे हा त तव्हां हुन सां गॾोगॾु एजुकेशन डिपार्टमेंट जी जेका नाअहली आहे उनखे बि एज़ ए मेंबर ऑफ द पीपल्स पार्टी एज़ ए मेंबर ऑफ द सिंध असेंबली तव्हां उनखे बि थोरो खणी अचो हा त अञा वधीक हिकु बहितर माहौल पैदा थिए हा ऐं हिकिड़ो जेन्युइन केस जेको आहे सो पुट थी वञे हा साईं पहिरीं ॻाल्हि मां तव्हां सां क्लियरली करणु चाहींदुमि जेका अदी कई जेका ज़्यादती थिए पई सिंध यूनिवर्सिटी में उन में असां बिल्कुलु इहा ज़्यादती मञूं था ऐं असांजा जेके प्रोफेसर्स आहिनि असांजा टीचर्स आहिनि उहो असांखे सेखारियो आहे त तव्हांजे माउ पीउ तव्हांजे वालिदनि जी जाइ ते हूंदा आहिनि तमामु घणी ज़्यादती थी आहे ऐं अञा बि जारी आहे हिकिड़ी मीटिंग थी हुई कल्ह गवर्नर साहब जेके चांसलर आहिनि सिंध यूनिवर्सिटी जा बि उन्हनि वटि जंहिंमें उन्हनि नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर साहब खे सॾियो एज़ लीडर ऑफ सिंध यूनिवर्सिटी पंहिंजे ज़माने में ऐं गॾोगॾु नवाब गनी टालपुर साहब बि हुआ उन मीटिंग में एज़ द MNA ऑफ द एरिया इहे सभु ॻाल्हियूं हुते खॼियूं आहिनि ऐं असांखे उमेदु आसरो मिलियो आहे पर ईअं न सम्झे त असां माठ करे वेंदासीं न साईं पीपल्स पार्टी जी हुकूमत इन करे न आई हुई त हो इन्हनि असांजे क्रीम ऑफ द पब्लिक क्रीम ऑफ सोसाइटी जिन यूनिवर्सिटी मां अलाए केतिरा ई दानिश्वर निकिता आहिनि उन्हनि मां घणा हींअर टॉप सियासतदान आहिनि घणा टॉप प्रोफेसर्स आहिनि इहो तमामु ग़लति थिए पियो जेके रेडूं थियनि पियूं स्टूडेंट्स ऐं प्रोफेसर्स ते जेके हाणे रेड थी हुई गर्ल्स हॉस्टल में असां हुनजे सख़्तु ख़िलाफ़ केरु पियो करे तव्हां हुकूमत में आहियो तव्हांजो मिनिस्टर साहिबु ॿाहिरां दौरे तां अचे थो अचण सां ई उस्तादनि खे मुअतल थो करे छॾे ऐं तव्हां हिते वेही चओ था त पीपल्स पार्टी कॾहिं मुंहिंजे हक़ में न आहे साईं असां चऊं बि पिया ऐं असां असेंबली जे फ्लोर ते बि चयो आहे जेका मुंहिंजी हिकिड़ी असेंबली में थियो हो जेको कल्हो को टियों ॾींहुं वारो उन में बि जेको आहे इहा ॻाल्हि आई मां उस्तादनि जी ॻाल्हि बि खई हुई मां फ्रीडम ऑफ प्रेस जी बि ॻाल्हि खई हुई मां इहे सभु मैटर्स गॾु रखिया पर छो त हिकु इशू जेको असुलु हो मां उनखे डाइवर्ट न पियो करणु चाहियां सो इन मामले में मां नथो चाहियां त असां परफेक्टली हलूं पिया इन मामले में असां पोइ ते आहियूं ऐं इनशा ताला इन खे असां मेंड कंदासीं हिस्ट्री रही आहे त जेको बि डिक्टेटर हुजे डेमोक्रेसी हुजे बादशाह हुजे जॾहिं बि कंहिं हुकूमत माण्हुनि जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु वई आहे त हमेशह माण्हुनि जी जीत थी आहे उन्हनि जी जीत न थी आहे ऐं इनशा ताला असां उन पॉलिसी ते हलंदासूं ऐं असांखे हलणु खपे ठीकु आहे नुसरत तव्हां ईंदासीं ब्रेक जो टाइम थियो ब्रेक खां पोइ तव्हां खां सवाल कयूं था नाज़रीन प्रोग्राम टाइम ते हिकिड़ी शॉर्ट ब्रेक जो ब्रेक खां पोइ कुझु वधीक ॻाल्हि ॿोल स्टे ट्यून्ड एंड कीप वॉचिंग आवर शो